हट सही तो साईं हाँ बा खलीफा साईं तव्हांखे ख़बर आहे खंडु घणे किलो थी वई आहे बाबा अबा खलीफा खंड 120 रुपया किलो आहे ॿियो घणे आहे ए राति जा आऊं वठी आयो 100 रुपया किलो हां ये मुर्शिद पाणारो वरी 20 रुपया मथे चाढ़े छॾियो ए खलीफा तूं वरी 100 रुपया वरी किथां वठी आए ये चोर में तो हणी जाऊंगा दुकानदार 100 रुपया किलो वठी आयो साईं अॻे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम साईं मुर्शिद कड़ा अबा खुश हो खलीफा खुश हो बाबा बिस्मिल्लाह खुश कहीं तू कहता है मौजूद सदा मौजूद हक सच्चा साईं अर्ज़ हिकिड़ो असांजो नंढड़ो बाबा ॿुधायो बाबा साईं मैं या दीन दुनिया में हिकिड़ी मूं वटि हाँ बा स्वर्गो पादा थी ॾे वछ ॾेई कोन थी पोड़ी चए थी हाणे वछ खाओ चए त दारू तो तावीज़ को लिखी ॾियो त को वछ का ॾियणे हिन पेट ते हाँ बा बिल्कुल हाँ खर्च थींदी खर्च बा बाबा मुर्शिद भरींदासीं बिल्कुल बिल्कुल भरींदासीं बाबा 2000 खनि अची वेंदी तक़रीबन 2000 2000 हाँ ॿ वठूं तव्हांखे ख़बर आहे हींअर 50,000 जी वठ लॻी पई आहे महांगाई केॾी लॻी पई आहे 2000 कहिड़ी ॻाल्हि यार आहे या त ॻाल्हि आहे बाबा हाणे मुर्शिद 1000 रुपया थियो ग़रीब आहियूं सफ़ा 1000 रुपया ॾींदासीं 1000 रुपया खलीफा 1000 ते कमु कोन थींदो बाबा मुर्शिद खे घणो न परेशान करियो कमु कराइणो अथव त वरी पकाई हिते हुते वञो वठो हुते पकाई कोन था करो सफ़ा ग़रीब 1500 वठी बसि साईं अचे जो हा बाबा साईं जा 1500 साईं चयो न हाणे 1500 1500 वठ पोइ साईं भला तावीज़ ॾींदो या ॾियो भला त वञा बाबा तावीज़ कोन ॾींदोसि बाक़ी 6 महीना राति ॾींहुं मूंखे पढ़ाई करणी पवंदी आहे भाउ तुंहिंजे में जे पेट में जेको न पादो आहे पादो जी जी पढ़ाईअ जी ज़रूरत आहे बाबा वरी बचत थींदी बचत थींदी बाबा कम थी वियो बस लख थोरा सम्झ थी वियो हलिया वञो बचत थींदी 6 महीननि खां पोइ अचिजांइ लोणू मिलण तूं कर ख़बर बाबा वरी हिते आयो आहीं तूं इम्तिहान में पास थियण आयो आहीं छा इम्तिहान पहिरियों नंबर पास थियण थो इम्तिहान जी ॻाल्हि ई कोन्हे पोइ मुर्शिद बाबा शादी कराई कोन थो चए थो अञा 10 साल तरस वॾो थी पोइ शादी कराईंदो आहे पोइ शादी करण आयो आहीं तूं तूं शादी लाइ आयो आहीं साईं पाण शादी कई आहे तूं शादी कंदे अबा ऐं पाण जेको सुमानी होटल तां वठियो पियो खां शादी मुंहिंजी अञा कोन थी आहे वरी तुंहिंजी शादी थी उथी उते शादी करायो आहे ही वरी हल मुर्शिद तोखां ते नंढड़ो होशियार हो जेके हींअर शादीअ जी लॻी आहे तो सॼी ज़िंदगी हिते ई विञाई छॾी अथई इन नंढड़े जे कलर में न हुजां जी त माण्हू अबा मूंखे सदु करे शादी कराईंदा अमां भागनि जे पायां कोन हलां मुर्शिद हा बा असीं तोसां हूंदासीं त साईं बि कोन शादी थींदी तोखे छॾिणो पवंदो न न खलीफा न छॾण जी ॻाल्हि न कर हट मुर्शिद मुर्शिद हिन खे गिनना मुर्शिद बाबा अबा तव्हां खबर किलो कढा थो आऊं कढंदो आऊं मुर्शिद आऊं कढंदो साईं हिनखे न आहे ख़बर मूं इलाही टाइम तव्हां खलीफा पुराणो आहे मुर्शिद ही जेॾी महिल न जलाल में तो अचे 10 माण्हुनि खां कोन थो बाबा पाणी मोड़ी बाबा खलीफा तव्हां मूंखे जॻह ॾियो हिकिड़ी जॻह करे ॾियो हुनखे जॻह ॾियो हुनखे जिन खे ॾिसां पासो करियो तव्हां परे थियो असीं हथ कढूं ना तूं ॼाणी तुंहिंजो कमु ॼाणे भला पाणी थो ॾिसां जिन खे तव्हां परे परे थियो मुर्शिद जिन अड़े अड़े जे मुसलमान ही तो तोखे कसम बादशाह पीर जो छल छो करे मां जान अड़े जे तूं हिंदू ही तो तोखे रामा पीर जो कसम छो करे मां तो कढ अड़े तूं जेके मञंदो हुजे त उन जो कसम छो करे मां तो कढ कोन कढे छो करे मां हां अदर न करे मां कत वाह साईं साईं की नाम बाबा साईं ये समो खलीफा जिन कढणो के सवाल हो जावे न खलीफा ता पाण कोन जिन कढो अरे लगे जले ता जो मैं तोड़े रमजान थरा मुझे जिन में हथ सां कोन विझंदासी बाबा दिन मारे अरे बाबा
तो कहीं करा बस